इते अवां सभी अहम ख़बर शेयर कंदासीं। सेनेट टिकटुनि तां पीटीआई जे मरकज़ी ऐं सिंध क़यादत में इख़्तिलाफ़ चोट चढ़ी विया आहिनि। पीटीआई सिंध जे उहिदेदारनि सेनेट टिकटुनि वारे मामले ते नाराज़गी ॾेखारींदे सिंध जे गवर्नर खे ख़त लिखी छॾियो आहे। अवांखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे त सेनेट टिकटुनि तां पीटीआई जे मरकज़ी ऐं सिंध क़यादत में इख़्तिलाफ़ चोट चढ़ी विया आहिनि। पीटीआई सिंध जे उहिदेदारनि सेनेट टिकटुनि वारे मामले ते नाराज़गी ॾेखारींदे सिंध जे गवर्नर खे ख़त लिखी छॾियो आहे। ख़त जे मतन में इहो ॼाणायो वियो आहे त असांजे उम्मीदवार खे नामज़द कयो वञे, मुलाक़ात करे नाले खां आगाह कयो वेंदो। अवांखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे त सेनेट टिकटुनि तां पीटीआई जे मरकज़ी ऐं सिंध क़यादत में इख़्तिलाफ़ चोट चढ़ी विया आहिनि। हिकु भेरो ॿीहर आवां ताईं अहम ख़बर पहुचायूं पिया। सेनेट टिकटुनि तां पीटीआई जे मरकज़ी ऐं सिंध क़यादत में इख़्तिलाफ़ चोट चढ़ी विया आहिनि। पीटीआई सिंध जे उहिदेदारनि सेनेट टिकटुनि वारे मामले ते नाराज़गी ॾेखारींदे सिंध जे गवर्नर खे ख़त लिखी छॾियो आहे। ख़त जे मतन में इहो ॼाणायो वियो आहे त असांजे उम्मीदवारनि खे नामज़द कयो वञे, मुलाक़ात करे नाले खां आगाह कयो वेंदो। अवांखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे त सेनेट टिकटुनि तां पीटीआई जे मरकज़ी ऐं सिंध क़यादत में इख़्तिलाफ़ चोट चढ़ी विया आहिनि। सिंध जे गवर्नर खे ख़त लिखियो वियो आहे त टिकटुनि वारे मामले ते नाराज़गी ॾेखारींदे सिंध जे गवर्नर खे ख़त लिखियो वियो आहे। ख़त जे मतन में ॼाणायो वियो आहे त सिंध जे उम्मीदवारनि खे नामज़द कयो वञे, मुलाक़ात करे नाले खां आगाह कयो वेंदो। अवां ताईं ख़बर पहुचायूं पिया। सेनेट टिकटुनि तां पीटीआई जी मरकज़ी ऐं सिंध क़यादत में इख़्तिलाफ़ चोट चढ़ी विया आहिनि। पीटीआई सिंध जे उहिदेदारनि सेनेट टिकटुनि वारे मामले ते नाराज़गी ॾेखारींदे सिंध जे गवर्नर खे ख़त लिखी छॾियो आहे। ख़त में मतन में इहो ज़ाहिर कयो वियो आहे त असांजे उम्मीदवारनि खे नामज़द कयो वञे, मुलाक़ात करे नाले खां आगाह कयो वेंदो।